इन वक्त मौजूद आहियूं फैज़गंज लॻो ॻोठ आहे बगोदड़ो जिथे मुबियाना तौर ते लाखा बिरादरीअ जा माण्हू आहिनि ऐं हीअ शरफ बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि जिन इतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं हिननि जो चवणु आहे त असां हिते ज़मीन ख़रीद कई आहे जिते लाखा बिरादरीअ जे बासरनि माण्हुनि कब्ज़ो करे वरितो आहे ऐं असांजो पाणी जेको आहे उहो बि बंदि कयो वियो आहे ज़मीन जा रस्ता बंदि कया विया आहिनि इन हवाले सां हिन सां ॻाल्हाईंदासीं त हिन जो छा चवणु आहे। असां त ग़रीब माण्हू आहियूं, असांखे तमामु तंग कयो आहे नबी बचके जे माना माण्हू ख़ुदि पाण नबी बचके असांखे राति ॾींहुं निंड न आहे। असांजे हथियार खयूं मथां बीठा आहिनि, ज़मीन असांजी ग़राबाद आहे, असांखे आबाद कोन था कनि, असांजी फुटियूं मारिजी वियूं आहिनि, असांजी जेकी रोज़ी बंदि कयूं वेठो आहे। असांजा दॻनि तो असांखे टपणु कोन थो अचे, असां तमामु मजबूर आहियूं, राति जो हथियार खयूं असांजे मथां बीठो आहे। त में चवां जेको बशीर सैद ख़ान जो पुटु बशीर इमाम बचके जो पुटु उन में चवनि था असांखे त तव्हां पंहिंजा सिर बचाए ऐं ॿाहिरि निकिरो, घर ख़ाली कयो त असां तव्हांखे मारींदासीं। माण्हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू अची वेहनि था मोर्चनि ते, पाणी असांजो बंदि आहे, हिन रस्तो बंदि कयो, रस्ते ते मेन रस्ते ते असां मोर्चो ई वेठा आहिनि, माण्हू अचणु वञणु असांखे नथा ॾियनि, पाणी असांजो बंदि आहे, ज़मीन घेराबाद पई आहे, ॾोहारी माण्हू हैरासमेंट पिया था कनि, असांखे वेहणु नथा ॾियनि हिते। हिते असांजी ॿनी वती आहे ख़रीद कयासीं, असांखे ज़ोरी माना चवंदा तव्हां हितां टपड़ खणी निकिरी वञो न त तव्हां मारिजी वेंदो, हितां जेको तव्हांखे बसि कीअं बि करे हितां तव्हां निकिरो, हिते असां जेको आहे माना तव्हांखे न त मारे छॾींदा। नबी वेख जेको पाण मुंडो असली उहो आहे, पोइ उहो लोफर चार माण्हू सभु विहारी वेठो आहे, 50 माण्हू राति जो 100 माण्हू निकिरी वेंदो, तारीख़ फेरिंग करे हेॾो करे वाटनि ते हेॾो तव्हां ॾिसो, हेॾे बि जेको आहे मन हिन जा मोर्चा लॻा पिया आहिनि ऐं जेको आहे शाख ते बि हिन जा मोर्चा वाटनि ते उते माण्हू हिन जा वेठा आहिनि। असां सां वॾी जेको आहे हिननि पुलिस ॿुधायूं त पुलिस चवंदा बाबा हे जेको आहे असांखे रेसन ॿुधायो, तव्हां हेॾे न अचिजो, ज़मीनूं तव्हां ॾिसो असांजूं सॼियूं ग़ैराबाद पयूं आहिनि, असांखे को फसल नथा करणु, असां काॾे वञूं, असांजी का मदद थी वञे। जी तव्हां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त लाखा बिरादरी जा तालुक़ु रखंदड़ हिते बासर शख़्सियत आहे नबी बख्श जेको पंहिंजी बिरादरी ऐं क़ौम सां गॾिजी असांजी 11 एकड़ ज़मीन आहे, हुन ते मुबियाना तौर ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां हीअ ज़मीन आराई बिरादरी आहे उन खां ख़रीद कई आहे ऐं असांखे हिन वक़्तु पाणी बि वहणु नथो ॾिनो वञे, ज़मीन जा जेके रोड रस्ता आहिनि उहे बंदि कया विया आहिनि ऐं हुन सां ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके हुते मोर्चाणी वेठा आहिनि ऐं असां ॿाहिरि निकिरूं था त फायरिंग करे हिरास पकड़नि था। हिन IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे असां सां इंसाफ़ करे ज़मीन ते कब्ज़ो जेको आहे उहो ख़तमु करायो वञे। रियाज़ सोलंकी, टाइम न्यूज़, फैज़गंज।